अस्सलाम वालेकुम। अॼु असां हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त रेसिपी था ठाहियूं जेका नाश्ते जे लाइ हूंदी आहे। इन रेसिपी जो नालो आहे दाल पन। अजीब नालो आहे न। असल में इहा नंढे हूंदे असां जॾहिं सखर वेंदा हुआसीं त उते असां इहा खाधीसीं। उते हिकिड़ो माण्हू हूंदो हो जेको रोज़ु सुबुह जो इहा दाल पचाए खणी ईंदो ॿाहिरि विकिणण जे लाइ। हिकिड़ी हुन जी जाइ मुक़ररु हूंदी, हर को हुन खां वञी वठी ईंदो हो। पिपल जे हिकिड़े वॾे पन ते उहा दाल रखी मथां ई मिर्च मसाला विझी ॾींदो हो ऐं उहा उतां जी हिकिड़ी मशहूरु शइ हुई जेका नाश्ते में माण्हू अक्सर माण्हू खाइणु पसंदि कंदा हुआ ऐं थोरी देरि में हुन जी सॼी उहा दाल सेल थी वेंदी। सो असां बि जॾहिं वेंदा हुआसीं त असां ज़रूरु वञी इहा दाल वठंदा हुआसीं। सो जीअं त उहो पिपल जे पन ते रखी ॾींदो, इन करे असां हुनजो नालो ई दाल पन रखी छॾियोसीं। इहा तमामु पुराणी ॻाल्हि आहे, उहो शख़्स बि दुनिया में मौजूदु न आहे, पर असां अञा ताईं कॾहिं कॾहिं उहा दाल नाश्ते में ठाहे खाईंदा आहियूं। सो अचूं था असां पंहिंजी रेसिपी जे तरफ़। पहिरियों त असांखे 2 दालियूं खपंदियूं। हिकिड़ी मुङनि जी खलनि वारी दाल। हिन दाल खे मां कलाकु पिसायो, उन खां पोइ इहे बॉइल थी वई आहे ऐं हिन में मां लूणु विझी हिनखे उॿारे छॾियो आहे। मूं थोरी दाल खई आहे। हीअ मूं वटि आहे 1/4 कप, कोप जो चोथों हिसो, छो त मां पंहिंजी ज़रूरत जे हिसाब सां दाल ठाहियां थी। हाणे हीअ बॉइल थी वई आहे, हिनखे थोरो हल्को महिटे ऐं असां थोरो पाणी शामिलु कंदासीं। हिनखे तमामु छिॾो न आहे करिणो। ठीकु आहे। सो हीअ असांजी दाल तयारु आहे। बसि हिनखे थोरो बॉइल कयूं था। ऐं हीअ ॿी दाल, हीअ मुङनि जी छिलियल दाल, उहा हुई मुङनि जी खलनि वारी दाल, हीअ मुङनि जी छिलियल दाल। हीअ बि दाल बॉइल कई आहे। हाणे हीअ छिलियल दाल जल्दी बॉइल थी वेंदी आहे, सुठी ॻरी वेंदी आहे ऐं उहा खलनि वारी दाल थोरो ॻरण में टाइम वठंदी आहे। त असां हाणे हिन में बि थोरो पाणी शामिलु कंदासीं, छो त सफ़ा घाटी हलवे वांगुरु बि न हुजे ऐं पाणी वांगुरु छिॾी बि न हुजे। ॾिसो, हिन मां तव्हांखे अंदाज़ो थींदो त हीअ केतिरी असांखे नरम रखणी आहे। हिन में जेको मूं पाणी मिलायो आहे बसि उनखे मां थोरो टचकाईंदसि ऐं हिन में जेको मूं पाणी मिलायो उहो हिन में मिक्स थी चुको आहे। ऐं असां हीअ 2 दालियूं हिकिड़ी प्लेट में कढंदासीं। हिन जो तरीक़ो इहो ई आहे। हिन में न को तड़को आहे, न को हिन में लॻंदो कोई गिहु पवंदो, कासण बि शइ न पवंदी। तमामु लाइट हिकिड़ी मज़ेदार शइ आहे। हिनजो पाणी जेको आहे टचकी बि वियो आहे ऐं हिन में मिक्स बि थी वियो आहे। हिन जी बाहि बंदि था कयूं, हिन दाल ते अचूं था। हीअ बॉइल पई थिए, हिन में जेको मूं पाणी विधो उहो बॉइल थी वियो। हाणे दालियूं 2 असांजूं रेडी आहिनि। हिन में असां लूणु विधोसीं ऐं थोरो पाणी मिलायोसीं ऐं हिननि खे ॻारियो आहे। सो उन खां सवाइ हाणे हिननि में छा छा पवंदो? हीअ कचा बसर आहिनि कटियल, सावा धाणा, हीअ गिदामिड़ी जो पाणी जंहिंमां मूं हिन जा ॿिज, हिन जूं खखड़ियूं गोरा कढी छॾिया आहिनि। हीअ ॻाढ़ा मिर्च आहिनि, एतिरा कोन पवंदा, हीअ सिर्फ़ु तव्हांखे ॾेखारण लाइ मूं प्लेट में कढिया आहिनि। सो हाणे हिन जो सर्व करण जो टाइम आहे। असां हाणे हिनखे कंदासीं सर्व। हाणे ॾिसो त हिनखे असां कीअं था ठाहियूं। हीअ तमामु मज़ेदार आहे ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो त कंहिं वॾे प्याले में हिकिड़े में कढी बि सर्व कयो, ठाहे करे टेबल ते रखो, हर को खाई सघे थो। पर जीअं त असांखे नंढे हूंदे खां इहा आदत हुई त हर कंहिंखे पंहिंजी धार मिलंदी हुई दाल हिसे में पिपल जे पन ते। सो असां वटि इहो ई रवाजु आहे त हर को पंहिंजी दाल अलॻि अलॻि ठाहींदो आहे। हाणे हीअ 2 दालियूं, बाक़ी हुन मथां जेके मसाला पवंदा। हिते मूं सावा मिर्च कोन कटिया आहिनि, छो त असां कचा सावा मिर्च न खाईंदा आहियूं। घर में असां ॾाढो हल्को मसालो खाईंदा आहियूं। इन करे जेकॾहिं को खाइणु चाहे त उहो पाण हुन में शामिलु करे सघे थो। हाणे हिनखे सर्व करण जो तरीक़ो इहो आहे त प्लेट में पहिरियों असां हीअ कढंदासीं मुङनि जी छिलियल दाल। हिकिड़े माण्हू जी सर्विंग मां ठाहियां पई, तव्हां पंहिंजे हिसाब सां ठाहिजो। हिन दाल कढीसीं, इन जे मथां विझंदासीं हीअ साई दाल। हीअ हिकिड़े माण्हू जी प्लेट पई ठाहियां। पोइ हिन में असां विझंदासीं ॻाढ़ा कचा मिर्च,
खाइण में हिननि जो मज़ो ई अलॻि हूंदो आहे, हूअं जेकर असां कंहिं शयूं विझी कोन खाऊं। ऐं अच्छा, हीअ मिर्च पंहिंजे टेस्ट जे हिसाब सां, दाल में लूणु बि पंहिंजे टेस्ट जे हिसाब सां। पोइ हिन में पवंदी मथां गिदामिड़ी। पाणी मूं ठाहे रखियो आहे गिदामिड़ी, हीअ ॾिसो। उहो पंहिंजी मर्ज़ी आहे, जेको जेतिरो खटो खाइणु चाहे। हिन जो मज़ो ई ईअं आहे त हर को पंहिंजे हिसाब सां पंहिंजी प्लेट ठाहींदो। हुन खां पोइ असां हिन में विझंदासीं कचा बसर, इहो बि पंहिंजे हिसाब सां जंहिंखे जेतिरा वणनि। पोइ असां हिन जे मथां विझंदासीं सावा धाणा ऐं सावा मिर्च, जेको खाइणु चाहे त उहो पंहिंजा पाण विझी। हाणे हीअ दाल नाश्ते में खाइबी उफराटे सां। पराठा उर्दू लफ़्ज़ आहे, असां सिंधीअ में उफराटो चवंदा आहियूं। सो उफराटे सां खाइण जे लाइ हीअ ज़बरदस्त रेसिपी तयारु आहे ऐं मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीअ वणंदी बि। ऐं हीअ ॾाढी हल्की फुल्की आहे, दिलि ते बोझ बि नथी करे, खाइण में एतिरो मज़ेदार आहे जंहिंजी हद न आहे। उहो ट्राए कंदो त ख़बर पवंदी। सो तव्हांखे ज़रूरु वणंदी। ऐं जेकॾहिं कंहिंखे नाश्ते ते सॾिजे, कंहिंजी दावत हुजे, महिमान आयल हुजनि, त 2 शयूं ॿियूं पचायो अगरि, त हिकिड़ी शइ हीअ बि पचायो। हीअ तव्हांजी ॾाढी हिकिड़ी पसंदि ईंदी माण्हुनि खे। सो तमामु हिकिड़ी सुठी डिश आहे, कोशिशि कजो पचाइजो ऐं मूंखे हिन जो फीडबैक ज़रूरु ॾिजो। मूंखे ॿुधाइजो तव्हांखे वणी आहे न वणी आहे, हिन में काई ख़ासि ॻाल्हि आहे या न आहे। ऐं जेकॾहिं वणी हुजेव त वीडियो लाइक बि कजो, शेयर बि कजो ऐं मुंहिंजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कयो। अहिड़ियूं खोड़ सारियूं डिशिस तव्हांखे आईंदा सिखण जे लाइ मिलंदियूं। सो ख़ुशि हुजो ऐं हमेशह जेको आहे सुठो ऐं सिहत बख़्श खाधो पंहिंजी फैमिलीअ खे खारायो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। अलाह वाही।